अस्सलाम वालेकुम। अॼु असां वरी कपिड़े जा गुल था ठाहियूं। इन खां पहिरीं भी मां तव्हांखे ॿिनि क़िस्मनि जा गुल ठाहिणु सेखारे चुकी आहियां। अगरि उहे तव्हां वीडियोज़ मिस कयूं आहिनि, न ॾिठियूं आहिनि या ॾिसणु चाहियो ॿीहर, त मां हिन वीडियो जे हेठां उन्हनि जो लिंक ॾेई छॾींदसि, त तव्हां उहे ॾिसी सघो था। ऐं अॼु असां कपिड़े जा ई गुल ठाहींदासीं। पहिरियों असां जेके ठाहिया हुआसीं उन्हनि जा जेके पन हुआ उन्हनि खे चुंभ हुई, पॉइंटेड पन हुआ, पर हीअ राउंड आहिनि, हीअ राउंड शेप में आहिनि। हीअ तव्हां ॾिसो सभई, सभु गुल तव्हां ॾिसंदव त हीअ हिननि जा पन जेके आहिनि उहे मथां चोटियूं पननि जूं राउंड शेप में आहिनि। ऐं हीअ जेके आहिनि इहे सभु मूं प्रिंटेड कपिड़े मां ठाहिया आहिनि, पर इहो कोई शर्त न आहे। मूं वटि जेके पीसिस पिया हुआ साम्हूं उन्हनि मां ठाहिया आहिनि, त हीअ तव्हां प्लेन मां बि ठाहे सघो थियूं, कहिड़े बि कलर मां। मूं पहिरियों बि चयो हो त अगरि तव्हां वटि प्रॉपर कपिड़ो न हुजे, अगरि हीअ 5 पतियूं हिकिड़े ई कपिड़े मां नथियूं ठही सघनि, त तव्हां हिकु रंग जी पती अलॻि बि खणी सघो था, ईअं मल्टी कलर बि ठाहे सघो था, ठीकु आहे। ऐं हीअ बटण जेको विच ते ईंदो, हीअ मूं वटि थोरा वॾी साइज़ जा बटण आहिनि, मीडियम साइज़, तमामु वॾा बि न आहिनि ऐं नॉर्मल नंढा बि न आहिनि। त बटण एतिरी साइज़ जो खपंदो जेका तव्हांखे मथां हिन जा हीअ ॻंढ जेके आहिनि हीअ सॼा कवर करे वञनि बटण सां, ठीकु आहे। सो उनखां अलावा मुख़्तलिफ़ रंगनि जा रील खपंदा, कपिड़नि जा पीसिस खपंदा अलॻि अलॻि, ऐं हीअ कैंची जेका कपिड़े जे कटण जी अलॻि सां, जहिड़नि रंगनि जा ठाहियो उहे सुईनि में धागा उन्हनि रंगनि जा विझी वेहो, छो त मैचिंग धाॻो हूंदो त उन सां टाका नज़र न ईंदा आहिनि। हाणे हीअ मूं खयो आहे, हीअ साइज़, हीअ तक़रीबन हिन जी जेका वेकर थींदी 2 इंचनि जे बराबरि आहे, या 2 इंचनि खां थोरी घटि आहे, ठीकु आहे। हीअ असांखे खपंदा 5, 1 2 3 4, हीअ 5 सर्किल्स इक्वल, ठीकु आहे। सो असां स्टार्ट कयूं था। सभिनी खां पहिरियों असां हिकिड़ो ही खणंदासीं सर्किल, उनखे कंदासीं बिटो, ठीकु आहे। बिटो करे पोइ हीअ जेके ओपन साइड आहे, खुलियल पासा, असां इन्हनि खे सिबंदासीं। पूरो अधु थी वेंदो। हीअ तव्हांखे अध जी जेका ॾिख ॾींदो, रनिंग स्टिच, सिधो टाको, उन सां असां हिनखे सिबंदासीं। हिन सॼे खे असां सिधे टाके जा टोपा ॾेई वेंदासीं। ॾिसो, हीअ टाइट करे छिके ऐं हिनखे हिते 2 टाका, हिकिड़ो 2 स्टिच हणो, त जीअं हे हाणे हीअ ॾिसो, हीअ हिकिड़ो असांजो पतो तयारु आहे, राउंड शेप, राउंड शेप, पॉइंटेड न आहे। धाॻो छिनंदासीं न, इन सां ई असां कनेक्ट करे वेंदासीं ॿियो, वरी ॿियो था खणूं, वरी उन जा ई जेके ओपन साइड आहे, खुलियल पासा, इन्हनि खे असां ॻड़ियूं था। तव्हां ॾिसो, ही हुनर जेके हूंदा आहिनि न, ॾाढा ज़रूरी हूंदा आहिनि, ऐं इन सां माण्हू जी दिलि विंदरियल हूंदी आहे। इन सां जेको आहे तव्हां पंहिंजी डिफरेंट शयूं ठाहे था सघो, सुहिणियूं सुहिणियूं। तव्हां ॿारनि जे कपिड़नि ते ई हणो, कुशन कवर्स ते हणो, ऐं गुल ठाहे तव्हां अहिड़ा गुलदान में विझी था सघो। ऐं उनखां अलावा जॾहिं मसरूफ़ हूंदो आहे इंसानु, त उनखे अहिड़ा के बि ख़राबु ख़्याल न ईंदा आहिनि, दिलि विंदरियल हूंदी आहे, ठीकु आहे। घरु सजाईंदव, शयूं सजाईंदव, तव्हांजी तारीफ़ थींदी, तव्हांखे पाण खे ख़ुशी थींदी। इंसानु हिकिड़े पॉज़िटिव कम में, हिकिड़े चङे कम में अगरि मसरूफ़ हुजे त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। चवंदा आहिनि ख़ाली दिमाग़ उहो बि शैतान जो घरु हूंदो आहे, असांखे शैतान खे घरु न ॾियणु घुरिजे न। सो असांखे घुरिजे त कंहिं न कंहिं हुनर में मसरूफ़ रहूं। सो हीअ 3 पतियूं ॾिसो, हीअ 3 मूं कनेक्ट कयूं आहिनि, ठीकु आहे। हुन खां पोइ नेक्स्ट नंबर 4, चौथो नंबर। ऐं इंग्लिश में तव्हां ॾिसंदव अहिड़ियूं तव्हांखे खोड़ सारियूं अहिड़े टाइप जूं वीडियोज़ मिलंदियूं, उर्दू में तव्हांखे इलाही मिली वेंदियूं, इंग्लिश में तमामु घणियूं आहिनि, पर सिंधीअ में आहिनि ई कोन। इन लाइ मूं पंहिंजे मथां इहो फ़र्ज़ु कयो आहे, हालांकि जेकॾहिं मां उर्दू में ठाहियां त मूंखे इलाही व्यूअर्स मिलंदा, मुंहिंजा घणा माण्हू ॾिसी ऐं सिखी सघंदा, पर न, मूंखे पंहिंजी ॿोलीअ सां वफ़ा करणी आहे। तंहिंजे करे मां चाहियां थी त मां पंहिंजियूं सॼियूं वीडियोज़ सिंधीअ में ठाहियां, रिकॉर्ड ठहे, त सिंधीअ में बि अहिड़ो कमु कंहिं कयो आहे, माण्हू सिंधियाणियूं बि इहे कम, इहे हुनर ॼाणींदियूं आहिनि। इहे ॾिसो, इहे 5 ई पतियूं पूरियूं थी वियूं आहिनि, ठीकु आहे। हाणे असां पहिरीं ऐं 5हीं पतीअ खे पाण में ॻंढींदासीं, हीअ फस्ट ऐं लास्ट हीअ कनेक्ट कंदासीं, ठीकु आहे। सो इन्हनि खे ॻंढियूं था।
मैचिंग धाॻो खणण जो मक़सदु ई इहो आहे त हिन में जेकॾहिं को टाको नज़र बि अची वञे किथां त एॾो को ख़ासि फ़र्क़ु न पवंदो। असां हिन खे ई 2 टाका हयासीं। ठीकु आहे। हाणे हीउ मुंहिंजो गुल कंप्लीट थी वियो आहे। हाणे हिन जो जेको हीउ खुलियल हिसो आहे इन खे असां कवर करण जे लाइ बटण हणंदासीं। सो मां सोचां थी पर्पल बटण हिन ते सुठो लॻंदो है न। उहो तव्हां पाण पंहिंजे हिसाब सां करे सघो थियूं। तव्हां वटि कहिड़े क़िस्म जा बटण आहिनि, कहिड़े रंगनि जो कपिड़ो आहे, उन हिसाब सां तव्हां। ऐं हीउ थोरो अटकल सां लॻंदव, छो त ॾिसो त हीउ विच तां त हिन में सुराख आहे, विच में हीउ होल आहे, त इन में टाको हणणु मुश्किल आहे। इन करे जॾहिं तव्हां हिन मां बटण जे सुराख मां सुई खे टपायो त थोरो परे पासे ते करे तव्हां टाको हणंदो हीअं, त इहो टाको ॾिसो बीह रहंदो पोइ। त हिन विच ते त पूरे लॻंदो ई कोन, छो त हुन विच में गुंजाइश ई न आहे। वरी ईअं ई असां अटकल सां थोरो पासे तां सुई विझी टुंगड़े मां बटण मां कढंदासीं, सुराख मां, वरी हितां सुराख मां विझी थोरो परियां पासे तां कढंदासीं। त तव्हां ईअं न सम्झो त हिन में त बटण लॻंदो ई कोन, मुश्किल आहे, मुश्किल न आहे, थोरो ट्रिकी आहे। थोरी तरकीब सां, थोरी अटकल सां तव्हां हिन में बटण हणंदव। सो इहो मूं तव्हांखे ॿुधाइणु ज़रूरी सम्झो, न त जॾहिं तव्हां बटण हणंदव यकीननि तव्हांखे थोरी परेशानी थींदी, त हीअ त लॻे कोन थो, विच में कपिड़ो ई न आहे त कप छा में विझूं सुई, त थोरो साइड ते सुई विझणी आहे, थोरी तरतीब सां, थोरी अटकल सां। ठीकु आहे। हाणे सभिनी खां पहिरियों त असां हिन खे पोयां 2 टाका हणी मज़बूत कंदासीं, फिक्स कंदासीं। सो ही लॻी विया। असां हाणे कटियूं था हीउ धाॻो। हाणे असां हिन जो शेप सही कंदासीं। हीउ ॾिसो था हिकिड़ी सेटिंग में आहिनि, पर हीउ न आहे। त इन में असांखे छा करिणो आहे, हर पतीअ खे हीअं खोले विच मां थोरो दॿाईंदासीं ऐं हिन जी जेको शेप आहे उहो सिधो कंदासीं। ठीकु आहे। सो हीअ असांजो गुल तयारु आहे। तव्हां चाहियो जहिड़नि रंगनि में ठाहे सघो थियूं, पर इहो तमामु वॾो न ठाहिजो। वॾो जेको हूंदो आहे उनजी एॾी उन में सूंहं न ईंदी आहे, उन में नज़ाकत न ईंदी आहे, नफ़ासत न ईंदी आहे। हीअ जेके थोरा नंढा ठाहींदो, जेके लिमिटेड साइज़ जा हूंदा आहिनि, उहे ॾाढा सुठा लॻंदा। सो हीअ कुझु असां वटि प्रिंटेड आहिनि ऐं हीअ असां वटि हिकिड़ो प्लेन जेको मूं हींअर ठाहियो। त हीअ बि बैग्स ते, कपिड़नि ते, ॿारनि जे फ्रॉक्स ते, कुशन्स ते, तव्हां अहिड़ी कंहिं बि शइ ते हणी था सघो, सजाए सघो था। मूंखे उमेदु आहे त हीअ तव्हांखे पसंदि आयो हूंदो, गुल जो ठाहिण जो तरीक़ो। ऐं जेकॾहिं तव्हांखे हीअ वीडियो वणी हुजे त तव्हां इन खे लाइक बि कयो, शेयर बि कयो, मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो, त जीअं तव्हां फ्यूचर में अगरि ज़िंदगी रही त मां कुझु शयूं सेखारींदमि त तव्हां उहे सिखी सघंदो। ऐं हिन खां अलावा जेके 2 गुल मूं ठाहिणु सेखारिया आहिनि पहिरियों, उन्हनि जो लिंक मां हिन वीडियो जे हेठां ॾियां थी, उहो ज़रूरु ॾिसिजो। ऐं पंहिंजी ॿोलीअ सां हमेशह प्यारु कयो, पंहिंजे वक़्त खे सुठनि कमनि में गुज़ारियो। ज़िंदगी मुख़्तसिर आहे ॾाढी, उनखे ज़ाया नाहे करिणो। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। मोकिलायूं नथा, वरी कंहिं ॿिए हुनर सां कंहिं ॿी वीडियो में तव्हां सां मुलाक़ात थींदी। सो अलाह वाही।